नासिंग घोटकी के यूसी जंगल मलिक से स्कूल में बुनियादी सहूलतन की उणहूं सबब ॿारनि की तालीम मुतासिर थी रही है। वधिक तफ़सील लाइ पेश है इम्तियाज़ रज़ा भुट्टो की यह रिपोर्ट। घोटकी के यूसी जंगल मलिक में स्कूल की बिल्डिंग तो मौजूद है, पर स्टाफ और फर्नीचर न हुजण जे करे हुतां जे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही है। एक स्कूल की बिल्डिंग में जानवर जो वाड़ो बणियल है, जॾहिं ॿी स्कूल की बिल्डिंग जो कम पोयां 7 सालन खां हलंदड़ है। वधीक ॻोठाणनि धती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा स्कूल बंद आहिनि, असांजा खुलिया वञनि, जीअं उस्ताद ॾिना वञनि असांजा खुलिया वञनि स्कूल। असीं जॾहिं ॾींहं खां आया आहियूं असीं स्कूल बंदि ॾिसंदा आहियूं, पर असीं हितां पंज पढ़े करे असीं काई मज़दूरी ते लॻी वञूं था। असांखे स्कूल खोलिया ॾिना वञनि ऐं उस्ताद ॾिना वञनि। ये असांजा काफ़ी अरसे खां स्कूल बंदि रहिया आहिनि। असांखे असांजूं भेनरियूं न पढ़ी सघनि ऐं असां बि पंज पढ़ण खां पोइ मज़दूरियुनि ते लॻी वेंदा आहियूं ऐं असांखे इहो खपे त हितां जा स्कूल असांखे खोलाए ॾिना वञनि। असांजे इलाइक़े जंगल मलिक में तव्हां ॾिसी रहिया आहियो त हे पोयों गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे, जंहिंखे हिन वक़्तु 38 साल थी चुका आहिनि, जंहिंमें पढ़ाई जो अमल शुरू न थी सघियो आहे ऐं बिल्डिंग ज़बून हाल थी रही आहे। कैमरामैन शाहज़ाद भुट्टे सां गॾु इम्तियाज़ रज़ा भुट्टो, धती टीवी न्यूज़।